नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो गोठ में खबर ईंदा। पीर जो गोठ में ईद वेझो ईंदे ई सिलाई जो कम तेज़ी से जारी है। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जो गोठ में अवामी न्यूज़ रिपोर्टर नौमान ख़ासकेली पंहिंजी इन रिपोर्ट में। अञा मुत में न चवंदा 400 वठो, एॾी गुरबत लॻी पई आहे, चवंदा 400 वठो, 500 ते बि मुंहुं सुॼाइनि था। हाणे बकरा महांगो थी वियो आहे, रील महांगा थी विया आहिनि, पियो काज पटण महांगा थी विया आहिनि, कारीगरी असांजी मज़ूरी ओतिरी पई आहे। सिलाई 600 रुपया थी वई आहे। ईद जे करे ॾिसो त हर शइ महांगी लॻी पई आहे। एतिरो माण्हू जी रोज़ी न आहे जेतिरी सिलाई आहे। 8 जो वॻो 600 रुपया सिलाई थी वई आहे। ग़रीब माण्हू सिलाई भरे ईद करे अने बचण लाइ ॿियो कुझु वठे छा करे। सिंध हुकूमत ॾिसे थी ॾींहुं ॾींहुं ते महांगो लॻो पियो आहे। अटो महांगो, खंडु महांगी, हर शइ महांगी। सिंध हुकूमत सस्ताए पियो करे। पेट्रोल 122 रुपया थी वियो। माण्हू गाॾियूं किराए ते था हलायूं। हाणे किराया महांगा, किरायो मिले कोन थो एतिरो। गरीब माण्हू बसि गुज़र सफ़र आहे। गरीब माण्हू बि छा करे। कपिड़नि जी सिलाई 600 रुपया, वॻो माण्हू ईद ते ॿारनि खे वठी कोन आहिनि, को वठे थो को नथो वठे, छा कयूं। मिड़े पोइ गरीब माण्हू गुज़र सफ़र कयूं था। सिंध हुकूमत खे इहा ई अपील आहे सस्ताए पियो करे। अटो सस्तो थिए, खंडु सस्तो थिए, तेल सस्ता थियनि त गरीब माण्हू कोई ख़ुशहाली अचे। केतिरा कपिड़ा अचनि पिया? कपिड़ा त जाम, अच्छा जाम पिया सिलाई घणी पिया 400 रुपया। माण्हू गरीब त लॻी पई आहे। अच्छा माण्हू दाऊं कनि था सिलाई तव्हां दर्जन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो चवणु हुयो त जेके अख़राजात आहिनि असांजा तमामु घणा आहिनि, हर शइ महांगी लॻी पई आहे। रील बकरम असां सिंध गवर्नमेंट खां इहा बि अपील था कयूं त जेके शयूं आहिनि कपिड़नि में जेके यूज़ थियनि थियूं उन्हनि खे सस्तो कयो वञे त जीअं सिलाई में असां कुझु कमी आणे सघूं। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ास के लिए अवामी न्यूज़ थी रहियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।